मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। अॼु असांजो मौज़ू आहे ट्रंप जी बोर्ड ऑफ पीस। सर, छा बोर्ड ऑफ पीस गज़ा ते कब्ज़ो करे वरितो आहे? अमेरिका गज़ा जी जाग्राफी कंट्रोल करणु चाहे। गज़ा बर रूम आहे, मशरक़ वस्ता तजारत जो रूट आहे। उते गैस आहे, आयल आहे। ट्रंप मास्टर प्लान डिज़ाइन कयो आहे। गज़ा जे ज़मीन ते 180 टावर ठाहिया वेंदा। रफ़ा शहर ऐं खान यूनिस ते $12 अरब जो मनसूबो, जंहिंमें 1 लख फ्लैट ठहंदा। रियल एस्टेट ठहंदी। सदर ट्रंप जे नाठी मास्टर प्लान ऐं समुंड जे पटीअ जो नक्शे जो जदीद शहर, जंहिंमें जदीद पोर्ट ऐं बहरिया रूम खे मिलाईंदो, ऐं उते हिकु सनअती ज़ोन, नओं बंदरगाह ऐं उते हिकिड़ा जदीद टावर ठहंदा। जेको अमेरिका जो मुल्क आहे उन में वॾे में वॾा हिन वक़्तु टावर ख़ुदि ट्रंप जा आहिनि। ऐं हू उन साॻे उते गज़ा जे सामुंडी पटीअ ते हू साॻी वरी सीड़प ऐं उनखे रियल एस्टेट में तब्दील करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सर, छा अमेरिकन सदर गज़ा जी ज़मीन जो ख़रीदार आहे? ट्रंप पेशेवाराना वापारी आहे, सौदेबाज़ आहे। ट्रंप फ़ख्र सां चवे थो त सौदो करणु पंहिंजे पीउ खां सिखियो आहे। संदसि नाठी बि गॾु आहे। संदसि घरेलू मनसूबो आहे। मनसूबो फ़लस्तीन जी धरतीअ ते अॾिबो। बोर्ड ऑफ पीस जो मक़सदु आज़ाद फ़लस्तीन रियासत जो ख़ात्मो आहे। ट्रंप गज़ा जो हिकु कारपोरेट शहर तमीर कंदो। बोर्ड ऑफ पीस उन दायरे कार में सिर्फ़ गज़ा न आहे, दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क, जंहिंमें कुझु असांजा हुनमें अफ्रीका जा मुल्क ऐं हेॾे बि हुनजी नज़र आहे, ऐं हो हुनखे जेको आहे पंहिंजी सीड़प में आणणु चाहे। छा ट्रंप गज़ा जे नाले ते दुनिया में धोखो कयो आहे? 25 मुल्कनि उते ज्वाइन कयो बोर्ड ऑफ पीस जे इजलास में। स्विट्ज़रलैंड जे अलाइक़ो डेविस बोर्ड ऑफ पीस जो उते इजलास थियो, जेको समुंड जे भरिसां ऐं उते हिकिड़ो बिज़नेस सिटी उनखे बणायो वेंदो। लॻभॻि गज़ा जी ॿीहर अदावत ऐं 70,000 फ़लस्तीनियुनि जो रतो शामिल हूंदो, जंहिंमें घणा ॿार, पोड़ा ऐं फ़लस्तीनी नस्लकशी कई वई। अमेरिका सदर मिल्कियत जो ख़रीदार ऐं गज़ा जी ज़मीन ख़रीद कंदा। ट्रंप पेशेवारानो वापारी ऐं सौदेबाज़ आहे, ऐं हू उनखे उन शिकिल में आणे थो त हुनखे पंहिंजो कब्ज़ो करे ऐं हुनखे जेको आहे हुनजी गज़ा खे हलाए। सर, फ़लस्तीन जे सदर जे सलाहकार डॉक्टर महमूद हबाश जो बोर्ड ऑफ पीस जे लाइ छा मौक़िफ़ आहे? डॉक्टर महमूद हबाश 2 ॾींहं अॻु चयो आहे त फ़लस्तीन ऐं असांजे मथां बणियल अमन मनसूबो आहे। फ़लस्तीन जी हिमायत ऐं मनसूबे खे असीं रद्द करे सघंदासीं, ऐं 6 मिलियन आबादी वारी फ़लस्तीन रियासत दुनिया जे सभ खां बेवस रियासत आहे। 157 मुल्कनि उनखे ख़ुदमुख्तियार मञनि था। हक़ीक़त में उहा ख़ुदमुख्तियारी न आहे। बोर्ड ऑफ पीस जा $अरबें सां फ़लस्तीन जे ॿार ऐं इस्पतालूं ऐं तालीमी इदारा कोन खुलंदा, पर हुनजी जेका शिकिल आहे उहा कब्ज़े वारी आहे। गज़ा जे बोर्ड ऑफ पीस में यूएन जो कहिड़ो तालुक़ आहे? यूएन तश्कील न ॾिनी आहे। हिन बोर्ड ऑफ पीस में अमन क़ाइमु करण वारी फ़ौज जी हैसियत न हूंदी। यूएन जो सलामती काउंसिल
कंहिं अमन क़ाइमु करण जी ज़िमेवारी न ॾिनी आहे, जेको हिकिड़ो बैन अवी कानून आहे ऐं उन जो फोर्स थींदो आहे ऐं हिन मनसूबे सां UN जो को बि तालुक़ु कोन आहे, न उन जो वास्तो आहे। ही सिधो संओं हिकिड़े सदर ट्रंप जो हिकिड़ो इन खिते ते कब्ज़ो आहे। छा हाणे मग़रिब खे अख़लाक़ियात यादि अची वई आहे? ऐं ॿी आलमगीर जंग यूरोप सुर्ख सोएट जे ख़तरे ते 45 साल सर्द जंग में अमेरिका सां साम्हूं, ऐं अॼु उहो यूरोप रूस ऐं चीन ॾे ॾिसी रहियो आहे ऐं महसूस थी रहियो आहे त अमेरिका जी रवायती इतादी बरतानिया ट्रंप जे आॾो एतिराज करे रही आहे। कैनेडा जो वज़ीर आज़म मार्क क्रानी चई रहियो आहे त अमेरिका वटि इख़लाक़ियात कोन आहे। अमेरिका नाइजीरिया, ईरान, सोमालिया, यमन, शाम, इराक, वेनेज़ुएला, गज़ा में नस्लकशी, अॼु बि ओभर यूरोप, ॾखण अफ्रीका, कैनेडा, ग्रीनलैंड ऐं विच ओभर एशिया में चढ़ाई करण जी कोशिशि करे रहियो आहे ऐं उन लाइ अॼु यूरोप ऐं मग़रब महसूसु करे रहियो आहे त इहे न त सुभाणे असां बि हुन जूं कानून न थी वञूं, ऐं जंहिंजे लाइ हू हुनखे चए थो त हिन जी का बि इख़लाक़ी न क़दुर आहिनि न तरीक़ो आहे। असां हिन सां सर्द जंग में रूस जे ख़िलाफ़ या दुनिया में जिते बि जंगियूं थियूं उन में असां इतिहाद हुआसीं, असां हिननि जे इतिहादनि जे करे पंहिंजूं फ़ौजूं बि मारायूंसीं ऐं अॼु उहो असांजे कब्ज़े करण जी कोशिशि करे रहियो आहे। थैंक यू। महिरबानी सर।